अख़लाक हिकिड़ा बुरा आहिनि, ॿिया अख़लाक सुठा आहिनि। सुठनि अख़लाकनि खे अपनाइणु घुरिजे, जंहिंखे गुण चइजे थो, ऐं बद अख़लाक बद आदतुनि खां पासो करणु खपे, जंहिंखे अवगुण चइजे थो। ज़ुबान जे ज़रिए सां असां कहिड़ियुनि बद अख़लाकियुनि जो शिकार आहियूं, जंहिंखां बचणु खपे। उक़बा बिन आमिर सहाबी आहे ऐं उन जी क़बर मिस्र में आहे, मां ॾिसी बि आयो आहियां। उहो फरमाए थो त मां पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त मन नजात या रसूल अल्लाह, छोटकारो छा में आहे? पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि त अमलिक अलैक लिसानक, ज़ुबान ते कंट्रोल कर। वल यसअक बैतुक, हरू भरू घर खां ॿाहिरि न निकिर। वब के अला ख़तीअतिक, पंहिंजा जेके गुनाह तोखां सरज़द थियनि त उन्हनि ते रो, पेशेमान थी। ज़ुबान जे ज़रिए सां जेको ॻाल्हाइजे थो, ॿोलाइजे थो, क़ुरान शरीफ़ में बि आहे त मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद, जेको बि लफ़्ज़ ॻाल्हाए थो निगरान बीठा आहिनि, नोट कंदा था वञनि। हज़रत मुआद बिन जबल रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हिकु दफ़े सुवाल कयो, साईं अहिड़ो को अमल ॾस जंहिंसां मां नजात पाए वञा, छोटकारो मूंखे मिले। पोइ पाण सगोरन सॼो तफ़सील ॿुधायो त निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, ज़कात ॾियो, जेके तफ़सील आहिनि। पोइ पिछाड़ी में पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि त अला उख़बिरुक बिमिलाक ज़ालिक कुल्लिही, इन समूरनि शयुनि जो ख़ुलासो मां तोखे ॿुधायां? अर्ज़ु कई, हा साईं। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रिवायत में अचे थो अख़द बिलिसानी, पंहिंजी ज़ुबान में हथ विझी करे फरमाई त कुफ़ अलैक हाज़ी हाज़ा, हिन ते कंट्रोल कर। त ताजुब में, अचरज में अची करे हज़रत मुआज़ बिन जबल पुछो त व इन्ना ला मुआख़ज़ून बिमा नतकल्लमु बिही, जेको असां ॻाल्हायूं था छा इन जी पकड़ पछाण में थींदी? त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सकिलत का उम्मुक, तुंहिंजी माउ तो ते रोए। इहो हिकिड़ो मुहावरो आहे, मक़सदु को पिट न हूंदी आहे, जीअं तव्हां नंढड़े ॿार खे चवंदा आहियो त नानी ही मरई, पोइ मक़सदु को पिटणो कोन हूंदो आहे। हज़रत मुआज़ बिन जबल खे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुंहिंजी माउ तो ते रोए। हल यकुब्बुन नास अला वुजूहिहिम इल्ला हसाइदु अलसिनतिहिम, जहन्नम में ऊंधे बूथ भर इंसाननि खे उछलाइण जो ज़रियो संदन ज़ुबानुनि जा लाबार आहिनि। ज़ुबान ते जेकॾहिं असां कंट्रोल कयोसीं त पोइ काफ़ी ॻाल्हियुनि खां असां बची सघूं था।